ये चवे पियो चवे नको मु जवाब दिनो आ नको दींदोस नको असा के जवाब मुर्शिदन सेखारियो ही आ जवाब दियो त ॾियण ॼाणू था समझो था जवाब दियो न त सिर जो जवाब पत्थर सा ॾई ॼाणू था मुझो एकड़ो शेर आ फारसी में एकड़ो मुझो शेर आ त सर बिरहना नेस्तम दारम अमा महबरसरम नेति ही दस्तम बदस्ते रास्तमी दारम कलम मान को मथे उघाड़ो आया न को हथे खाली आया न को मथे उघाड़ो आया न को हथे खाली आया मथे ते मुर्शिद पटको बधायो हथ में मुझे मुर्शिद मुखे कलम ॾई छॾियो आ जेकॾहिं ज़बान सां जवाब ॾियूं त ॾई ॼाणूं था ऐं जेकॾहिं कलम सां जवाब ॾियूं त ॾई ॼाणूं था हिकिड़े मसइले ते 100 दलील लिखी उन मौलवी साहब खे मोकिलिया हिकिड़े मसइले ते 100 दलील मूं चयो तूं हिकिड़ो दलील मूंखे ॾे कोन ॾिनई 3 साल थी विया आहिनि किताब मुंहिंजो घर में पियो अथसि 3 साल थिया आहिनि जवाब कोन ॾिनई हाणे संदसि पीउ किताब लिखियो आहे उन में पीउ संदसि किताब में लिखियो आहे त कारो पटको ॿधण मुस्तफा जी सुन्नत आहे कल तई पे मौलवी साहब फरमायो त कारो पटको जहन्नम जो लिबास आहे कारो पटको छो था ॿधो वञी कारो मुंहुं कयो हे आलिम हे दीन जी तबलीग पई थिए कल तई हे कारे पटके के जहन्नमी लिबास को चवे अज उन जे पीउ किताब लिखियो आ ए पाण मौलवी साहब पुठारक बधियूं खपाइंदो तो वते उन में लिखियो त सब कारो पटको सुन्नत पर कल तई तू चई तो जहन्नमी लिबास आ अज उन के मुस्तफा जो लिबास तो करार दी सो एड़न बे अमलन जे तकरीर मजो तहां के छा मिलंदो छा तहां के मिलियो आई छा मिलंदो मुखे बुधायो जेके इनन सा गड 24 कलाक वजन था उनन के दाढ़ी रखाई थन के हिकड़े के नमाजी बनायो थन के हिकड़े के चोर के चोरी छडाई थन के जानी के जिना छडाई थन के हिकड़े बीड़ी जे आदती मवाली के को नेक बनायो थन न त हिते अचन अचे दिसन त हजारे माण्हू जिए रोकियल था न मां त अजो की मजलिस में दिसां तो तहां पाण भी ॾिसो ईंदा आयो हर 24 ते कॾहिं बि आम 24 ते हेतरी जमात कोन हूंदी आहे जेतरी अॼु आई आहे अब मूवी वारा फेरा भरी त भली ॾिसण सब फेरा सॼी जमात के जिए झलंदा जिए झलींदा तीअं इंशाअल्लाह कम वधंदो जिए मनो कंदा तीअं कम वधंदो इंशाअल्लाह ताला तो त लईअ मां लठ खणी कोन वेठा आहियूं तो आलिम ही त इल्मी जवाब दे न इल्मी गाल कर न गारियूं त जाहिल ॾींदा आहिनि गारियूं ॾियण त जाहिलन जो कम आलिम त गारियूं कोन ॾींदा आहिनि